أتمم لنا نورنا واغفر لنا إنك على كل شيء. اللهم ارحمنا بالقرآن العظيم. اللهم ارحمنا بالقرآن العظيم. اللهم اشفنا بالقرآن العظيم. اللهم احسن عاقبتنا في القرآن العظيم. اللهم احفظنا بالقرآن العظيم. نور قلوبنا وصدورنا بالقرآن العظيم يا رب العالمين. اللهم اجعل القرآن العظيم ربيع قلوبنا يا رب العالمين. اللهم بحق محمد وآل محمد أن تغفر لنا ذنوبنا إنك أنت الغفور الرحيم. पाक कलाम की तिलावत सां असांजा सीना क़ल्ब रोशन फरमा। हज़रत क़िबला शाह साहब जे तरफ़ों 50,000 दुरूद शरीफ़ ॿिन्ही जहाननि जे सरदार अणनि जे आधार यतीमनि जे यार सोने नबी सरदार जे हवाले मुंहिंजा माल दुरूद शरीफ़ जी बरकतुनि सां जेकी जमात सगोरी बि पेश कया आहिनि उहे बि सभई साईं करीमनि जे हवाले कयूं। मुंहिंजा मालिक दुरूद शरीफ़ जे बरकतुनि सां असांजा हम गम कर्ज़ मर्ज़ दर्द बलाऊं बीमारियूं दूर तुझे पाक कलाम सां तिलावत सां सोनी मजलिस मुबारक जो आगाज़ फरमायो आहे तूं हिंदी बरकतूं विझी ॾे मुंहिंजा माल हिंजे फ्यूज़ बरक़ात में जो असांखे मुस्तफ़ीज़ पंहिंजे औलियान सगोरनि जी दामन नसीब फरमाई अथई उहा निस्बत कामिल अता फरमा मुंहिंजा साईं ऐं उन्हनि जूं फ्यूज़ ऐं बरक़ात में जो असांजा सीना क़ल्ब रोशन फरमा। ॿिन्ही जहाननि में तूं राज़ी तुंहिंजो महबूब राज़ी तुंहिंजा दोस्त औलिया किराम राज़ी हज़रत महबूब सुभानी बादशाह पी दस्तगीर जी दोस्त मुंहिंजा साईं यानी शरीफ़ उर्स मुबारक दस्तार फज़ीलत इहे सभई फज़ीलतूं ऐं सभई निस्बतूं जे नूर सां असांजा सीना क़ल्ब रोशन फरमा। सभई कम आसान फरमा जमात जो अचणु आसान फरमा वेहण क़बूल फरमा। मुंहिंजा मालिक तूं असां ते राज़ी थी मुंहिंजा साईं वसल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही नूर अर्शी सय्यदना मुहम्मद व आलिही व सहबिही ला इलाहा इल्लल्लाह।